बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आयल मेहमान सब भली करे जी करे आया हो। मुझा नवाब साहिबान अवां के लख लख मुबारकों। मच कचहरी जूं हेतिरा माण्हू मोहब्बत में आया आहिनि। अल्लाह अवां के सदा खुश रखे। जिन फनकारनि ॻायो जिन छॾाए विया उन लाइ ज़ोरदार ताड़ियूं। जिन शाइरी ॿुधाई उन लाइ मंज़ूर चांडियो तमामु वॾो फनकार। अल्लाह इनके वॾी हयाती दे। अयूब लाउदी अल्लाह करे खुश हुजे। हुसैन कास्कली असांजो तमामु सुठो अनाउंसर वीचारे खे वारो ई कोन ॾिनो। पुराणा आगा साईं अवां ॾिठा हूंदा पासिंग शो जा पाकिट हुसैन जी मोहंडे हुआ न ॾिसो। अल्लाह जो शुक्र पानी जो बोतलूं अवां खारायूं। मकई जा संग ईअं परे खां त लॻा ॼण बम्बई जा केक न असां चऊं। वरी इहो अल्लाह जी महिरबानी अधु बेदा खारायो न त पूरा बेदा कुकुड़ ॾींदी सॼा। इहा बि तव्हांजी महिरबानी अधु खारायो महिरबानी। हाणे अॼु तूं लड़ बेद ॻाइजे। ही माई भागी जो फोटो है बरकत फ़कीर। माई भागी असांजी सिंध जी कोयल फनकार हुई। हाणे बस अथव काथियूं पहुच तूं थींदो घर खणी वञ घर हिते रख आया पहुच। ऐं अल्लाह करे असांजा डॉक्टर ख़ुशि हुजनि। असांजो अरशद शेख साहब उनजो डॉक्टर असांजो अवेश शेख जंहिं मुंहिंजी ऑपरेशन कई ॿई टंगूं मुंहिंजूं भॼे पियूं। टेलर चढ़ी वियो पर हुन महिरबान मुंहिंजो इलाजु कयो। अल्लाह साईं हिनखे ख़ुशि रखे। अल्लाह साईं अकबर हैदर सूमरो साहब जेको MS हो उन जूं वॾियूं महिरबानियूं। अल्लाह खे सदा ख़ुशि रखे। हाणे दावत हिन ख़ुशी साज़ आहिनि कोन जेको हाल असांजो ॻाइणा ख़ुशि हुजनि। माई भागी असांजे मुल्क जी मशहूरु फनकार हुई। एॾी सुरीली एॾी सुठी फनकारा दुनिया में मशहूरु। हमेशह कन ते हथ रखी ॻाईंदी। असां कमु न वरितो। तुंहिंजी ॾाॾी हुई अलाह हुनखे जन्नत में जॻह ॾे। असां कमु न वरितो कमु अंग्रेज़ न वरितो। माई भाईअ खे ॾिसी मोबाइल फोन ठाहियूं। हर माण्हू जो कन ते हथ। हाणे ॾाढी ॻायो रेडियो ते लोड़ मजा लुड़ंदी अच हो दिल को यार ल पई करे। इहो गीत चैनल ते असांजे सिंधी चैनल थोरो आवाज़ वधाए मुंहिंजा साउंड वारा हाणे सिंधी चैनल जो लोड़ मजा लुड़ंदी अच लोड़ मंझा लुड़ंदी अचे ओ दिल को यार ल पई करे। लोड़ मंझा लुड़ंदी अचे मुंहिंजो माई जेका लुड़ंदी त नचंदी कीअं अधु मुंहिंजी त वीचारी हूंदी है न। ॿी फनकार असां यार कयो आहे हिकिड़ो असां यार कयो आहे मुंहिंजो महांगाई हिकिड़ो ई ठीकु आहे। ॿी फनकार मुंहिंजो यार अकेलो हूंदो मुंहिंजो यार अकेलो मुंहिंजो तुंहिंजो अकेलो मुंहिंजो 12 बजे अचे पियो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। महिरबानी दोस्तनि जी। फनकार असीं मोहब्बत जा सफ़ीर आहियूं। असीं जिते वञूं मोहब्बत में रहियूं। अॼुकल्ह जा फनकार कमाल आहिनि। ऐं वीचारनि हींअर दरगाह जे फ़क़ीरनि ॻायो हिन जी उमिरि हिते गुज़री वई आहे न साईं। अल्लाह हिनखे वॾी हयाती ॾे। अॼु मज़ो आयो। असुलु ॻाइणु इहो आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असुलु ॻाइणु इहो आहे। हींअर रुठाई हुजनि हयाती ॻायो बरकत। केतिरनि जो प्रोग्राम हो असीं दुबई करण वियासीं। मास्टर चंदर जे पुटु उन ॻाए पियो चई मुंहिंजे पिताजी जो कलाम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। चई मुंहिंजे पिताजी जो कलाम उस्ताद मोहम्मद यूसुफ तमामु सुठो ॻायो आहे। हिते केरनि जो नालो ई कोन। कलाम कंहिंजो बिस्मिल्लाह। कलाम कंहिंजो ॻाए केरु जेको ॻायल जिन जा ॻायल बिस्मिल्लाह जिन जो ॻायल सूरनि में जेको ॻाए थो लय में कमाल फनकार हुजनि। हाणे हिकिड़ी दावत हुई फर्ज़ करियो इसरार लिगारी साहब दावत
हिन चयो घोड़ी दी भी हमेशा हाणे सरा लेगारी साहब जी दावत पर को 4-5 ॾींहं पहिरीं गवैया बुक कई खान साहबनि खे पंहिंजे मुलाज़िम खे चई पैसा ॾिनई तूं हिन खान साहबनि जी ख़िदमत कजई बोड़ बि असली गिह में मानी बि असली गिह में हिननि खे खीर पीआरजई हिन खे असली गिह में नौकर जो ठीकु आहे नौकर पैसा खीसे में विधा बिस्मिल्लाह साईं बिस्मिल्लाह नौकर पैसा खीसे में था सुबह दाल शाम दाल ॾींहुं दाल रात दाल 4-5 ॾींहं खाधऊं 5 ॾींहं प्रोग्राम इसरार साहब जो बाबा खान साहब वठी अचो मुंहिंजा महिमान आया हू माण्हू बची वेही रहियो हाणे हुनखे ॿुधाए थो दाल शाम दाल रात दाल ॾींहं जो दाल दाल रुगी दाल 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 कची दाल तिखी दाल मुङनि जी दाल 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 यार साईं छा था ॻायो बोलो की मूं चाप कलेजी अंडा गिरवी आलू पालक रुगी दाल 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 वो जो हमरा उन नज़र में दाल तेसरा छा चस्ते सब पैसा ये खायो असांखे दाल हिन खाराई है हर माण्हू ख़ुशि हुजे असांजी इहा दुआ आहे हर माण्हू ख़ुशि हुजे हाणे तव्हां ॾिसो मंज़ूर साईं घणा ड्राइवर आहिनि ये मोबाइल फोन भी कमाल है अल्लाह साईं हिनखे वॾी हयाती ॾे अॼुकल्ह हेॾा मोबाइल निकिता नी माण्हू त जहिड़ो 7 नंबर चंपल हथ में खणी वञनि नंढड़ो मोबाइल नंढड़ो मोबाइल आहे माण्हू फज़ीलत में बाथरूम में नथो वेही सघे हाणे उते हलो हा ॿियो कहिड़ा हाल आहिनि तबियत ठीकु आहे इहे साईं हा जेको किमोड ते वेठो हा बिल्कुलु जेको डबल ते वेठो हा प्रोग्राम असां त फोटो कराए सेल्फी अॻे सुल्फी थी हाणे सेल्फी अची वई हाणे ॻाल्हि कयोसीं माण्हू ख़ुशि रहे हर माण्हू ड्राइवरनि जी ॻाल्हि कयोसीं ड्राइवर केॾो बि उस्ताद वञे गाॾी पाण ठाहींदो गाॾी गैरेज में मैकेनिक ठाहींदो जंहिंजो कमु हाणे हिकिड़ी गाॾी डीज़ल जी वॾी पेजारो ख़राब थी नौकर ड्राइवर धिके साहब जी गाॾी वञी छॾियऊं गैरेज में गैरेज वारे मिस्त्री ॾिठो बाबा हिन में बैटरी ॾे लॻना ख़राबी आहे चाबी मूंखे ॾियो उस्ताद मुंहिंजो नंबर वठ पंहिंजो नंबर ॾे गाॾी तयारु थी पंहिंजी काइवन जी मुंहिंजी पेमेंट मूंखे ॾिजई चयो ठीकु आहे मैकेनिक वटि कुतो हुजे कुतो हेठां वेठो गाॾी मैकेनिक रोज़ बाननि खुलियो कम गाॾी करे कुतो आराम गाॾी तयारु थी फोन कई अचो उस्ताद ॾिसो ट्राई वठो अचो ड्राइवर आयो दरवाज़ो खोली वेठो दरवाज़ो सलफ हई गाॾी नथी टाॾे कुतो हेठां रोक वरी सलफ हई हम सलफ हाणे बैटरी डाउन भी थे आवाज ॿियो थी हाँ एकदम सलफ में गाड़ी स्टार्ट थी कुतो नौकरी गाड़ी हले में कुतो पे दौड़ंदड़ गाड़ी वारे ब्रेक आयो ट्राई वठणी कुतो भॼी वियो दाऊं
गूंगन जी गूंगन सां दोस्ती हूंदी है, बातन जी बातन सां दोस्ती हूंदी है। गूंगन जी कचारी कमाल है भाई। गूंगा पाण में मुख्य सर के मुझे छा है, मुझे आए कोने, मुझो घड़ी कोने तबे छा तो चे तो हेड़ो तो ने घड़ी कोन तो बधी हल यार कमाल है बोली कमाल। हाणे रेडियो पाकिस्तान जो प्रोग्राम करे थी ॿाहिरि निकितासीं त असांजे पाड़े जो बलोच रक्षियारो मूंखे ॾिठई मिठू मुंहिंजो कुझु आंगुर आहे मुंहिंजो लोगा 5 मिंट था निंद मन मन कयां 5 मिंट ते वेही ऐं अचां थो। हाणे हुन का रक्शे जी इंजन ॿधाई हुजे सो हाणे जून जो महीनो रक्शे जी इंजन अॻियां मूंखे विहारे हू वियो हुयो मूंखे जी बंदि न कजे हिकिड़ी इंजन गरम जो जून जो महीनो मुंहिंजा लाह निकिरी विया ऐं बसि हीअं ई मां त चैनल में बदिले करे बढ़िया थी वियो किथां हिकिड़ो पठाण वे बात सुनो टाइम कितना है ऐं साॼे हथ में घड़ी बदल मुंहिंजो हाणे एक्सीलेटर सॼे हथ में टाइम कितना है 2:45 कितना टाइम है मुझे 2:45 एक दफा बोला 2:45 दूसरा दफा बोला 2:45 मुझे मर्द का एक जबान। ये रोड किधर जाता है मुझे 30 साल से देखता हूँ इधर ही हालत मुझे खराब लगी थी। मेरे को अस्पताल जाना है मुझे जाओ मेरे से क्यों पूछता है कैसा जाए मुफ्त में जाए मुझे रोड के ऊपर खड़ा हो टक्कर मारेगा एम्बुलेंस में फ्री में चले जाओगे तुम इतना गरम क्यों बोलता है मुझे जो इंजन के ऊपर बैठेगा ठंडा बोलेगा क्या इधर बैठो तो पता पड़े। बिस्मिल्लाह खतरा फकीर अब खुश हुजे ताजी फरमा वकील असांजा डॉक्टर साहब खुश अमीर माण्हू बीमार थींदो गाला पर कहिड़ो ठेकेदार डॉक्टर छा थियो साईं ब्लड प्रेशर लो आहे तकलीफ़ धंधो कहिड़ो साईं ठेकेदार आहियां कमाई घणी महीने में 30-35 लख कंपाउंडर नर्स डबल बेड तैयार करियो एयर कंडीशन लगायो महीनो हिते रहो जी साईं महीनो असीं तोखे ठीकु कंदासीं। गरीब माण्हू छा थियो साईं बुखार मूं ॾिन हल एस्प्रो खा वञ ठीकु थी थुल्हो माण्हू बीमार थुल्हो माण्हू बीमार छा थियो डॉक्टर साहब मुंहिंजे पियो छा धागा खाधा अथई या धाम मुंहिंजे तो छा खाधो छा अथई ख़बर ई कान थी। हाणे हिकिड़ो वरी हकीम मूंखे मिलियो रोड ते हकीम जेके फुटबाल अजरक सिंधी टोपी मूं चयो हाणे आहे सिंधी अवेद में हेॾा हेॾा भाऊ हेॾे 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 पारूं रखियूं हुजनि गोथरियूं नंढड़ियूं भाई साहब नंढड़ियूं गोथरियूं फुटबाल कराची वेठो नंढड़ियूं गोथरियूं अलाए छा जो पारूं नंढड़ियूं वणनि जूं पारूं सुकियूं हेॾे आ वे हेॾे वेठो मुंहिंजो हथ चले ओॾो ॾिस मुझे छो ओॾे ॾिस मुझे भला छो हेॾा ॾिठे पाण ॾिठे हथ मुंहिंजे लाइ बुख लॻे थी मुझे ज़रूरु लॻे थी माने खाई थो मुंहिंजो खां थो मथो फिरे थो मुंहिंजो फिरे थो निंड अचे थी मुंहिंजो अंचे थी मूंखे ॾिसी वज़न घटि कर मुंहिंजो पिणे थो खां जा वज़न घटि कर पिणे जो थो खां वज़न घटि कर छो करियां कुदरत वारे वज़न ॾिनो हुनजी महिरबानियूं पोड़ो माण्हू बीमार थो बिस्मिल्लाह पोड़ो माण्हू बीमार थो बीमारी कमाल डॉक्टर डॉक्टर सॼो त लुॾंदो जहिड़ो घर में जनरेटर रखियल डॉक्टर वेठो आहियां डॉक्टर अखियुनि खां ॿुधां कोन थो कननि खां ॾिसां ई कोन थो डॉक्टर परेशान इहा बीमारी कहिड़ी छा थियो अथई डॉक्टर
कन्नन का बुद्धा कौन तो अखियन का दिसान का मानी वड़े कौन दी टाइम ते 12 कहां तो डॉक्टर साहब हिया करे नस चले डॉक्टर के दादा साई है साई कौन है साई सुथणे पाछूलो भला डॉक्टर आऊं या तू खबर ही काने अला करी और को खतरो बीमार खतरो पगी आई डॉक्टर साहब छा बुझाले किथे किथे सूर खबर ही कान दी डॉक्टर छाती थी मथे में सूर ज़हनी परेशानी ब्लड प्रेशर लो गैस प्रेशर हाई हालात तो पाछूलो मुझे पोया पोया केर तुझे पोया ही पाछूलो मुझे पोया पोया डॉक्टर साहब ये करे हाथ जलियो तो खदड़ो पकड़े अब आई तो कर दिन देख पर हाथ तो कौन छड़ी दे कंपाउंडर है न के बगोरियो कराई तो दवा प्यारी तो इंजेक्शन ही थी कंपाउंडर फकीर हथे दा कर फकीर कपड़ा केड़ा सुठा थई पेर ते केड़ा पुछड़ा थई हाय हाय पेरन के गुल्ली हणी आया विच बात एदा कर बात खोल ये मैं गोलियो बात में मता पानी भी ये चादो करी ये तो लाया वरी मता दवा और ये पानी पेरी ही चादो करी सब में लाया था जान हुक्म कर इंजेक्शन किथे ना आई सजो प्लाट पिणे जो जिते बणी एकड़ो हाजी साहब जी वडी मेहरबानी हाजी साहब ये चाहिए तो यार मुझी दिल थी चाहे तो मिठू के उम्रो कराया है ना ताजी दिल चाहती न तो यार मिठू के उम्रो कराया पर अल्लाह जके घुराए हैदराबाद में एकड़ो सांजन प्रोग्राम करो नाथ खानी जो आऊं भी विसो मुके घुरायो आऊं हाल में अचो तो मुके चऊं हाल में न मथे वे जिते मौलवी साहब बैठा नाथ पढ़न वाला उते हाजी साहब जो सब शनाख्ती कार्ड कापी जमा करायो हिकड़ी कापी जकन जिन खुश नसीब निकती उन के उम्रो कराई मुंह कापी दी हेड़ो छोकरो अल्लाह उनके तंदुरुस्ती दे अल्लाह उनके वालिदैन के सदा खुश रखे उन्हें सब मिलाए हिय करे कापी कजई शनाख्ती कार्ड में उन्हें मुंजी कापी निकती मु 30,000 रुपया जमा कया मुझो हाजी साहब मोकली दो ते खर्च ला खपन पर मुझी न्याणी जी तबियत खराब थी पई हुसैन दा गाल कई उन जे पिते में पथरी थी पई मु 30,000 रुपया दे उन्हें ऑपरेशन कराई मुखे जी बाबा मुझे पैसा इंदा अल्लाह वडो है अल्लाह दियण वारो अल्लाह बेपरवाह बादशाह उडींदो रोजी रिज़्क अल्लाह तो दे मु 30,000 रुपया दे उन्हें ऑपरेशन कराई वरी अंगारे दी उन्हें टांका खुलंदा आऊं वेठो मुझे यार पैसा किथा इंदा अचानक हुसैन चो प्रोग्राम हलो मुझे उते दोस्त मुझी मदद कंदा हमी औलाद औकात अल्लाह साईं अवां जे औलाद के सदा खुश रखे छो पुट सदा खुश हुजन पुट चाहींदा बाबा तुझा पेर दबायूं न्याणी पुछंदी बाबा नानी खाधी अथव है न न्याणियूं उहे न्याणियूं अल्लाह साईं करे जग जूं न्याणियूं खुश हुजन सो हाणे जेकी मुंहिंजी मदद कंदाऊं अल्लाह तव्हांजी मदद कंदो अल्लाह साईं अवां खे सदा ख़ुशि रखंदो पे हितां काटियां यको हणंदो अॼु आऊं मदद थो घुरां अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखंदो